ख्याल न करीमो हाल जवानो थो गुश करीमो एतिरो ॻाल्हि ॿुधायो अथई बाक़ी इहो जाइ ॿुधा जिते कुलबानो क़ैद आहे। यार तोखे ॿुधायो त अथम घणो परेशान न कर। ॾिस करीमो तूं पाण सोच हू वीचारी नाहक बंदा हुनखे न जेकॾहिं पाण छॾायो त केतिरो सवाबु थींदो। हाँ यार इहा ॻाल्हि त सही आहे पर उनखे छॾाईंदो केरु? न कंहिंखे मिनत कंदासीं। आओ हल त तोखे हली उहा जाइ ॾसियां जिथे गुलबानो क़ैद आहे। आओ जुज़ नथो समझी शेर बहादुर खान हींअर दुश्मन जी नज़र असां ते आहे। ईंदड़ सावड़ी खां अॻु में पाण खे ही कोहिस्तान छॾे हलणु घुरिजे। शेर बहादुर मौसम जी तब्दीली सां पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली अची सघे थी। मौसमनि जी तब्दीली ऊंच नीच त बलोचनि जी तारीख़ जो हिसो रहियो आहे। जीअं बरसातनि में हितां जा माण्हू लॾे ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि उन्हनि ज़मीनुनि ते जेकी सॼो साल बरसात जे पाणीअ सां सैराब थियण लाइ तरसदियूं रहंदियूं आहिनि। ईअं बिल्कुलु ईअं आउं बि पंहिंजो मक़सदु हासिल करण जे बग़ैर हितां वञी नथो सघां। पर मां थो चवां त इहो इंतज़ारु पंहिंजो मुख़्तर न बणिजी वञे। मौसम त गुज़री वञण वारी शइ आहे इहा कंहिंजे लाइ बि रुकंदी न आहे। पोइ छो असां इन जो इंतज़ारु कयूं? हीअ सावणी वई वरी ॿी सावणी न त पोइ टीं सावणीअ जो इंतज़ारु कयूं। न न बिल्कुलु न। मां होसिताईं इंतज़ारु कंदुसि जेसिताईं मां गुलबानो खे पंहिंजो नथो करे सघां। शेर बहादुर खान हिकु ॻाल्हि आहे गुलबानो खे छॾे पाण ॼण पूरे कोहिस्तान जे उठण जी डोड़ खे कटियो आहे। पर मूंखे न पंहिंजी कारकर्दगी ते हैरानी न फ़ख़ुरु आहे फ़ख़ुरु। हाणे मूंखे महसूसु थियणु लॻो त मां जेको बि चाहींदो आहियां सो करे ॾेखारींदो आहियां। छो जो शेर बहादुर उहो तूफ़ान आहे जेको ईंदो आहे त जबलनि पहाड़नि खे पुरसा पुरसा करे छॾींदो आहे। पुरसा पुरसा। वाक़ई शेर बहादुर खान सिर्फ़ तुंहिंजे लाइ न पर पूरे कोहिस्तान जे लाइ हैरानगी जी ॻाल्हि आहे। सच में तुंहिंजो निशानो सही जॻह ते लॻो आहे। मुंहिंजो निशानो हमेशह मुंहिंजे मज़बूतीअ वारे तजुर्बे तहत हमेशह सिधाइतो लॻंदो आहे। मुंहिंजी बंदूक मां निकितल सवें गोलनि मूंखे एतमाद ऐं यकीन ॾिनो आहे। हाणे जेकॾहिं वक़्त जो तूफ़ान बि मूंखे अंधो करे विझे त मुंहिंजे यकीन खे गुमान में तब्दील नथो करे सघे। तुंहिंजो इहो यकीन सिर्फ़ तो लाइ न पर असांजे लाइ बि इतमाद पैदा थो करे। असांखे बि दुश्मन सां अटकण जी सघ थी मिले। बंगुलो यकीन जी जाइ दिलि हूंदी आहे जितां सॼे जिस्म जी रत गर्दिश कंदी आहे। ईअं ई गुलबानो जो इश्क मुंहिंजे अंदर में गर्दिश कंदो रहंदो। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे असां पंहिंजे यकीन खे साण करे हलूं ऐं उन में गुलबानो जी मर्ज़ी बि शामिल कयूं। पर सरदार तुंहिंजी अहिड़ी का बि ॻाल्हि न मञींदो जेका हुनजे असूलनि कानूननि ऐं क़ाइदनि जे ख़िलाफ़ हुजे। बंगुलो हाणे इहो सरदार जबल जे पहाड़ जहिड़ो थी वियो आहे जंहिंखे वक़्त जी अलगार मुस्तक़िम ऐं मज़बूत करे छॾियो आहे। पर उन पहाड़ जो किरंदड़ हर भेड़ ऐं बुड़ उनखे खोखलो कंदो वञे थो।
वक्त ताईं तजर्बे जे बार के एतिरो आसान न समझ शेर बहादुर खान। छो जो बार इंसान के टुकड़ा टुकड़ा ऐं ज़रा ज़रा करण वारो अमल आहे जेको सरदार करे बि सघे थो। न बंगला या तुझी भुला है। शेर बहादुर खे सरदार कुछ भी न तो कर सके। जो शेर बहादुर एतमाद जो ॿियो नालो आहे। जंहिं ॾींहुं मुंहिंजो पंहिंजो पाण तां एतबार ख़तम समझ तो वो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे। बस तू तो वॾो तोपची आहीं। हाँ, सॼे कोहिस्तान में मूं वॾा वॾा मुक़ाबला कया आहिनि ऐं तुंहिंजा सभु ख़तरनाक जानवर मूं ई मारिया आहिनि। सभु जानवर तो मारिया आहिनि। खिली पई ही तुंहिंजे साम्हूं मूं ई त निशानो खयो। इहो त मां बि करे सघां थी। माना त तूं मूंखां वॾी तोपचिन थी वई। मां करे ॾेखारियां। मुरी छा थियो? हू साम्हूं ॾिस। बालाजी विदा मिलो नेठ त कॾहिं वारे में ईंदा न। जुज़े चओ चकर छा ॻाल्हि आहे? ॾाढो जल्दी मोटी आयो आहीं। साईं लख जो ॾाढो आहियां, घुमंदो वतां। माण्हू मूंखे ॾिसनि था, लॼी था थियनि, पर मूंखे लॼ बि नथी अचे। न त जेकर कंहिं वॾे चश्मे में पाण उछलाए मरी न वञा हा। पोइ तोखे कंहिं चयो आहे त तूं राज में घुमंदो वत? इन आस में बि घुमां त मन गुलबानू जेको ॾस मिली पवे। किथे मां बागली ते अजायो शक त कोन पियो कयां। छा तुंहिंजो शक इहो आहे त तुंहिंजी न्याणी बागली अगवा कराई आहे? नहीं, बागली ईअं कयो हूंदो। हिकु दिलि थी चवे त ईअं हूंदो, पर ॿी दिलि नथी मञे थी। इन करे झर झंग ऐं लक वायूं चुर ॻोल्हियां पियो, मथां किथे गुलबानूअ जो लाश न मिली पवे। ऐं वसवसा ऐं शक ख़तमु थी वञनि जेके मुंहिंजे दिलि में आहिनि साईं। पर साईं, मुंहिंजी दिलि थी चए मुंहिंजी गुलबानू ज़िंदा आहे, हुनखे ज़रूरु कंहिं अगवा करे लिकाए छॾियो आहे। सरदार साईं तव्हां असांजी का मदद करियो, न त मां त जीअरे मरी वेंदुसि साईं, जीअरे ई मरी वेंदुसि। चकर इहा तुंहिंजी न्याणी अगवा न थी आहे, या मुंहिंजी न्याणी अगवा थी आहे। अॼु ॾींहुं ताईं असांजी सरदारीअ में जानवर जो बच्चो चोरी न थियो आहे, त पोइ इहा जुरत कंहिं कई जंहिं तुंहिंजे नंगे नामोज़ खे मिटीअ में मिलायो आहे। भला तुंहिंजो को शक? साईं, मुंहिंजो शक त बागली गुलज़रीन जमाल वारनि ते आहे। चकर उहो शक ते गंढ ॾेई कोन बि पियो आहे, ॿियनि ते बि जांच पड़ताल कबी आहे। किथे ॿियो इन मामले में शरीक त न आहे? असां रुॻो लिको पिया कुटियूं। साईं, मुंहिंजो रुॻो शक न आहे, पर जेकॾहिं तव्हां कड़ी कड़ी सां मिलाए ॾिसंदो त सॼी ॻाल्हि पधरी थी पवंदी।
जमाल मुराद खे क़त्ल करण खां पोइ रूपोश आहे ऐं ज़रूरु कंहिं पहाड़ जे चिर में लिकियलु आहे ऐं हीउ बागली जेको हेॾी मॻी करे पियो हले ज़रूरु हुनखे बि कंहिंजी टेक आहे। साईं इहा ॻाल्हि कंहिंखां लिकियलु न आहे, जमाल जो धाड़ेलनि सां वास्तो आहे। साईं इहो कमु उन ई कयो हूंदो। हा उन ई। जमाल खे ज़रूरु कंहिं चोरियो आहे, बाक़ी हुन पंहिंजी मर्ज़ीअ सां इहो कमु नाहे कयो। उनखे बागली ऐं गुलज़रीन चोरियो आहे। साईं मां चवां थो मूंखे इजाज़त ॾियो त कयांसि पूरो। न चाकर न, जहिड़ो चङो नाहे, बाक़ी बागली खां वहिंवार वठिबो। साईं जहिड़ो त पोइ जहिड़ो ई सही। अॻु कॾहिं वहिंवार ॾिनो अथनि जो हाणे ॾींदा? ॾींदा वहिंवार, ज़रूरु ॾींदा। तूं रुगो थोरो सब्र कर, मां हुन ॾे न्यापो करियां थो। खान ज़मान खान, जवाब ॾियण खां पहिरीं जेका ॻाल्हि मूं तोखे चई आहे उहा पंहिंजी दिलि खां पुछी पोइ मूंखे ॿुधाए। मां तुंहिंजो ख़ादिम आहियां जमाल खान, पर ख़बर न आहे छो त इहो कमु करण ते मुंहिंजी दिलि नथी चए। चाकर सां तोखे कहिड़ी रिश्तेदारी आहे? कहिड़ो रत जो रिश्तो अथई तोखे चाकर सां जो हुन ते तरस थो अचई? छिक थी अचई, छिक। हू सरदारनि जो माण्हू आहे चाकर, ऐं सरदारनि सां न मां ठहां न सरदार मूंसां ठहनि। ऐं असीं ॿई ॼणा हिननि सरदारनि जा सतायल आहियूं, हिननि जबलनि में दर पदर वारी ज़िंदगी गुज़ारी पिया। ऐं तोखे छिक थी अचे चाकर जी, तरस थो अचई चाकर जो। ॾाढो शैतान अथई पहिरें नंबर जो इहो चाकर। हिन मंज़िल ते पहुचण वारो उहो चाकर आहे। तूं अलाए छो हुनजी तरफ़दारी पियो करी? रहम थो अचे तोखे हुन चाकर ते? मूंखे लॻे थो तोखे वॾा पोस्की जा पटका ॿधराया आहिनि इन चाकर जो हुन ते रहम थो अचई। जमाल खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, के थोरा अहिड़ा हूंदा आहिनि जेके साह खां बि वधीक हूंदा आहिनि। मुंहिंजो पुटु जबल तां किरियो, चाकर खान पंहिंजी जान ते खेॾी हुनखे दवाला वठी वियो, ऐं आउं हुन माण्हूअ जी जान वठां? न जमाल खान न, मूंखां इहो कोन थींदो। इहो कीअं मुमकिन आहे जमाल खान? तूं ई ॿुधाए। आउं त सम्झां थो त इहा बेहयाई थींदी। ॻाल्हि ॿुध खान ज़मान खान, चाकर तो ते हिकु थोरो कयो आहे, हिकिड़ो थोरो जेको हिते वेठो ॻाई थो। चाकर मूं ते थोरो कयो आहे, मुंहिंजे पुट ते थोरो कयो आहे। ॻाए ॻाए मूं जो तुंहिंजे मथां एतिरियूं नेकियूं कयूं, मां थोरा न चवंदुसि। दोस्ती निभाई आहे, यादि कोन अथई छा छा न कयो आहे मूं तोसां? बाक़ी थोरी थोरी ॻाल्हि ते चाकर 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 जा गुण थो ॻाई। यादि कर, यादि अथई या न? यादि ॾियरे जॾहिं तूं जेल में है, ज़ामिन केरु पियो हो? ई जमाल खान ॾुखे वक़्त में कमु आयो हुई। अथई यादि केतिरा भेरा तोखे पुलिस ॿधी वेंदी, थाणनि जा चकर मां काटींदो हुअसि, पैसा ॾेई
थाणनि मां तोखे छॾाईंदो होसि। अथई यादि? ऐं ॿी वॾे में वॾी ॻाल्हि, छो त जवान नंगनि ऐं दंगनि ते सिर ॾींदा आहिनि। यादि कर ख़ान ज़मान ख़ान, जॾहिं तूं पंहिंजी घर वारी मूं वटि साम तौर छॾे वएं, मूं तुंहिंजी उन घर वारी खे पंहिंजी भेनरुनि वांगुरु रखियो हो, पंहिंजे सॻियुनि भेनरुनि वांगुरु। ख़ान ज़मान ख़ान, तोखे त सिर्फ़ु चाकर यादि आहे, चाकर जा गुण थो ॻाई। थोरी थोरी ॻाल्हि ते चाकर चाकर चाकर, केतिरा थोरा तुंहिंजे मथो कया आहिनि, यादि न अथई? न जमाल खान न, तुंहिंजा मूं ते लखे एहसान आहिनि ऐं मुंहिंजो बि तो ते भरवसो हो। इन करे ई आउं पंहिंजो नंग तो वटि छॾे वियो। अजायो बेवाजबी न कर जमाल खान। माण्हू खणबा आहिनि ॾोकरनि ते या दुश्मनीअ में। चाकर ऐं उनजी न्याणीअ खे मारण मां असांखे छा मिलंदो? कुछ भी थे, चाकर ऐं उनजे पूरे खानदान खे खत्म करणो आहे, दुख करणो आहे उन्हनि खे, नाहे जीअरो छॾणो। पर गुलबानू खे मारण मां मूंखे छा मिलंदो? हरूभरू उनखे मारिया? इहो मसलो कंहिं ॿिए तरीक़े सां बि हल थी सघे थो। न्याणी जो मां क़तल छो कयां? जेकॾहिं मूं गुलबानू खे क़तल कयुमि, दुनिया वारा छा चवंदा मूंखे? औरत ज़ात खे क़तल कयो, सो बि जमाल खान। थुकूं हणंदा मूंखे ज़माने वारा, चवंदा जमाल खान मुड़ुस जो पुटु ई न आहे, जेकॾहिं परांद करणो हुई त चाकर खान सां करियां। न्याणीअ खे छो क़तल कई? जमाल खान, इहो मसलो ॿिए तरीक़े सां बि हल थी सघे थो। सोच कुछ। हाँ, सोचा थो इहो मसलो के ॿिए तरीक़े सां बि हल थी सघे थो। बिल्कुलु जोश सां न, पर होश सां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।